नाज़रीन, हैदराबाद जी थधियुनि हवाउनि में एक्सीलेंस क्लब ऐं सकाफ़त खाते जे सहकार सां सूफ़ी नाइट महफ़िल मुनक़िद कई वई। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था साकिब कुबर जी इन रिपोर्ट में। सकाफ़त खाते जे सहकार सां सूफ़ी नाइट महफ़िल मुनक़िद कई वई। सूफ़ी नाइट महफ़िल में शरीक SSP हैदराबाद अमजद शेख, DG सकाफ़त खाते जे मुनव्वर मैसर, अब्दुल्ला ग्रुप जे चेयरमैन इकबाल कुरैशी, अयाज़ लतीफ़ पलीजो, हमीद भुट्टो ऐं ॿियनि ख़ासि महिमान तौर ते शिरकत कई। अब्दुल्ला स्पोर्ट्स टावर जे रूफटॉप ते मुनक़िद कयल सूफ़ी नाइट में नाले वारनि सूफ़ी रागिन ऐं कवालनि शिरकत करे फ़न जो मुज़ाहिरो कयो, जॾहिं त औरतुनि ऐं ॿारनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते हिननि आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जे हिननि थधनि हवाउनि में थधी मौसम अचण जी हिकिड़ी अॼु आहे, छाकाणि जो ही मोहबती माण्हुनि जो शहर आहे ऐं ही जेका आहे न पंहिंजो खुलियल दिलि जे माण्हुनि जो शहर आहे। जीअं शहर खुलियल आहे, माण्हुनि जा दिलियूं बि खुलियल आहिनि ऐं माण्हुनि खे मोहबत मिलंदी आहे हिते अची करे। असांखे बि हिते मोहबत मिलंदी आहे, बार बार अचण दिलि चवंदी आहे। त जीअं जीअं थधिड़ी मौसम शुरू थींदी आहे, तीअं तीअं एक्टिविटीज़ जी गर्मा गर्मी शुरू थींदी आहे। हैदराबाद जेका आहे असल कैपिटल आहे सिंध जो, त हिते थिए ताकी हितां जे माण्हुनि खे बि थोरी घणी पज़ीराई हुजे। डिपार्टमेंट वारनि जी महिरबानी ऐं एक्सीलेंस क्लब वारा जिन अॼु हैदराबाद जी हीअ जेका आहे शाम खे रंगीन करे छॾियो आहे ऐं एॾा वॾा आर्टिस्ट हिननि मधु कया आहिनि ऐं हैदराबाद जे कल्चर खे, हैदराबाद जी सूंहं खे, हैदराबाद जे हिननि हवाउनि खे फोकस कयो पियो वञे। ऐं सम्झां थो त अहिड़ी तरह हिन खां पोइ कल्चर डिपार्टमेंट सूफ़ी मेलो करे थो, अयाज़ मेलो कयो वेंदो ऐं आऊं हिकिड़े आर्टिस्ट जी हैसियत में इहा गुज़ारिश कंदुसि त हैदराबाद में कल्चर डिपार्टमेंट पारां थिएटर फेस्टिवल कयो वञे। हैदराबाद जी थधियुनि हवाउनि में मौसीक़ीअ वारी राति में शेरनि झुमिरियूं हणी ख़ुशीअ जो इज़हार पिणु कयो। हिननि चयो त मौसीक़ी रूह खे राहत पहुचाईंदी आहे। अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि त जीअं नौजवान नसुल खे सूफ़ियाणे राग बाबति ॼाण मिली सघे।